साॻी जाइ ते आहिनि। पोइ हिते वरी घणा इशूज़ था थियनि ते पुलिस पर्सनल आहे, पुलिस कंहिंसां बि पर्सनल न हूंदी आहे। असांजे घण सभु हिकु ॼणा आहिनि, जेको ॾोह कंदो उहो पोइ कोई ॿी टालपुर हुजे या शहर हुजे या ॿी कम्यूनिटी जो, उन खे असां बख़्श न कंदासीं। छो जो थी वेंदा इनशाला, उहो बि असां पुॼी विया आहियूं उन्हनि जवाबदार ताईं। इनशाला कुझु ई ॾींहंनि में तव्हांखे उहा बि ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। इनशाला ॾोह थींदो आहे दुनिया में, हर जाइ ते थींदो आहे, पर आहे ओरिजिनल रिकवरी, ऐं उहा तव्हांखे उमेदु आहे अलाह कंदो असां उन में बि कामयाबु थी वेंदासीं। दौरान जांच जे दौरान जांच जे हिन एतिरा बि कयो जेको बिल्कुलु बिल्कुलु ॿियो सवाल इहो त छा अॻ में को रिकॉर्ड में हिते ॾोह वग़ैरह फर्क़ आहिनि? जेको हिन सां ॿियो आहे उन्हनि जा आहिनि, हिन जो रिकॉर्ड असां वेरीफाई कयूं था, ऐं हूंदो रिकॉर्ड ज़रूरु। जॾहिं हेॾी वॾी वारदात करे थो या कंहिं नए माण्हू जो कमु न आहे अहिड़ी वारदात करणु। हिते कुझु वारदातूं अहिड़ियूं आहिनि जिन में फरियादी FIR दाख़िल करण खां तयारु न हूंदा आहिनि, त असां न कराईंदासीं। पर हाणे जीअं हिननि कराई, हिन चयो त असां नामालूम कयूं था, तव्हां इन्वेस्टिगेशन कयो, उन में जेको थींदो असां ऑन कंदासीं। असां बिल्कुलु फरियादियुनि बि इन्वेस्टिगेशन ॿुधी, उन्हनि पाण बि इन जॻह एप्रिशिएट कयो अथई। बिल्कुलु असांजे जेको ॿुधाए थो बिल्कुलु सही हक़ीक़त आहे। सलीम साहिब, छा तव्हां थोरो ॻाल्हायो